अदा नूरा ॻाल्हि ॿुध। पहिरियां मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झ। मासी चपन वारो पुटु जंहिंखे राशन जा 2 बोरा मिलिया, उन विकिणी करे दुकान ते मोबाइल फ़ोन वठी पंहिंजे लाइ। असांखे राशन मिलंदो, असां ॾींदासीं, असांजा वॾा बि ॾींदा, हर शइ ॾींदासीं, पर थोरो सब्र कयो, थोरो धीरज रखो। असांखे मथां जीअं मिलियो, असां घर वेठे पंहिंजा अंडा कोन लाहींदासीं, तव्हांखे ॾींदासीं, पर थोरो सब्र कयो ऐं असांखे बि थोरो टाइम ॾियो, ताकी असांखे जीअं मथां मिले तीअं असां ॾियूं। उहो राशन जेसिताईं ईंदो, दस्तखत थींदो, अंगूठा तव्हांजा फिंगर जेके माना तव्हांजा मिच कया आहिनि हर शइ, उहा बिल्कुलु तव्हांजे मथे वियल आहे। जेसिताईं मथां इहो बिल पास न थींदो, तेसिताईं राशन न मिलंदो। जेसिताईं राशन जीअं मिलंदो, तीअं अव्हांखे घुराए सभिनी खे उठाए राशन ॾींदासीं। थोरो वॾा ख़ुशामद न कयो, जेको आहे ॾियो, छो न किलो किलो हुजे। तव्हां ई ग़रीबनि जी मदद न कंदो त ॿियो केरु कंदो? लूसी साहब, अरे बाबा लूसी न यूसी चेयरमैन। इहो ई गरीब माण्हू बुख ते था मरनि, कुझु बंदोबस्तु कयो, रुगो साबुण ॾे, सेल्फी न कढो। अरे बाबा छॾियो राशन खे, छॾियो राशन जी पचर। पहिरियां मूंखे एतिरो ॿुधायो, तव्हां मानी खाई आया हो या मंद खाई आया हो? चांहि जो टाइम कोन्हे, पाणी तव्हां पीअंदो कोन, मूंखे आराम कयो, न त छॾी वञो तव्हां बि। तुंहिंजो आराम फिटाईंदासीं।